कंहिंजो असली चरित्र तॾहिं सम्झ में ईंदो आहे जॾहिं तव्हां हुन जे मतिलब जा न रहंदा आहियो। कीअं सुञाणे सघंदा हिकिड़े सुठे माण्हू खे जॾहिं ॿई नकली थी वञनि, आंसू ऐं मुस्कान। ज्ञान ऐं दवा हर कंहिंखां न वठणी खपे। सीरत ऐं सिहत ॿई ख़राब थी सघनि थियूं। कोशिश अंतिम समय ताईं कयो, या त खटी वेंदा या त सिखी वेंदा। हमेशह यादि रखिजो कि सही समय कॾहिं कान ईंदो, जेको समय हींअर आहे उहो ई सही समय आहे। ॾिनल ज़बान ऐं कम आयल इंसान खे कॾहिं न विसारजो। जेसिताईं तव्हां ॿियनि जी कमियूं ॻोल्हंदा रहंदा, तेसिताईं तव्हां ॿियनि जो त छा पंहिंजो भलो बि कान करे सघंदा। तबियत पुछण वारे इंसान खे ॻोल्हियो, न त वसियत ऐं हैसियत पुछण वारा त घणेई मिली वेंदा। हक़ीक़त खे ई ॻोल्हणो पवंदो आहे, न त अफ़वाहूं त घर वेठे तव्हां वटि पहुची वेंदी। लख ज़माने जी डिग्री हुजनि असां वटि, पर अगरि पंहिंजनि जी तकलीफ़ खे न पढ़ी सघूं त अनपढ़ ई आहियूं। कंहिंजी फितरत खे कॾहिं न मटे सघंदा। बसर खे भले केतिरो बि प्यार सां कटो, पर आंसू त निकिरी ई ईंदा। ॿार जे जनम ते विराइण वारी मिठाई खां शुरू थियल ज़िंदगी जो सफ़र श्राद्ध महिल विराइण वारी खीरनी ते वञी ख़तमु थींदो आहे। इहा ई ज़िंदगी जी मिठास आहे। पर कहिड़ी अजीब ॻाल्हि आहे कि माण्हू ही ॿई कॾहिं कान खाई सघियो आहे। पाण खे हमेशह ईअं ठाहिण जी कोशिशि कयो कि तव्हां समाधान जो हिसो थियो, न कि समस्या जो। ऐं हर समस्या जो हल निकिरी ईंदो, बसि सलाहकार सही हुजणो खपे। अभिमान चवंदो आहे कि कंहिंजी ज़रूरत कान्हे, पर अनुभव चयो आहे कि समय ते धज जी बि ज़रूरत पवंदी आहे। ऐं माण्हू कर्म करण में भले मनमानी करे वेंदो, पर फल भोगण में कॾहिं मनमानी कान करे सघंदो आहे। अहंकार माण्हू सां हू सभु कर्म कराईंदो आहे जेको अंत में हुन जे ई विनाश जो कारण थींदो आहे। जेसिताईं थी सघे पंहिंजे वॾनि सां जुड़ियल रहिजो, छो त जेके पत्थर चट्टान सां जुड़ियल हूंदा आहिनि हू मुश्किल सां टुटंदा आहिनि। त हमेशह जुड़ियल रहो, ख़ुशि रहो, खिलंदा रहो, खिलाईंदा रहो, कॾहिं पंहिंजे लाइ कॾहिं पंहिंजनि जे लाइ। अगरि ही सची ॻाल्हियूं पसंदि अचनि पियूं त हिनखे लाइक ऐं शेयर कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।